नाज़रीन खे कबी अहम ख़बर का अपडेट कंदा हलूं त ठकराठे वेझो बमली माइनर के घारो लगो आहे जे सबब फसल पानी हेठ अची वियो आहे। बमली माइनर के आरडी 148 वटा 10 फुट जो घारो लगो आहे। घारो लगण सबब केतरनि एकड़नि ते बीठल वणनि जो फसल पानी हेठ अची वियो आहे। जॾहिं त इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे, जंहिं बाद गोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण में रुधल आहिनि। नाज़रीन असां इहा अहम ख़बर शेयर कयूं पिया, अवांखे ॿुधाईंदा हलूं त ठकराठे वेझो बमली माइनर के घारो लगो आहे, जंहिं सबब फसल जेको आहे पाणी हेठ अची वियो आहे। नाज़रीन खे इहो बि ॿुधायूं त बमली माइनर के आरडी 148 वटां 10 फुटनि जो घारो लगो आहे। घारो लगण सबब केतरनि एकड़नि ते बीठल जेको वणनि जो फसल आहे उहो पाणी हेठ अची वियो आहे। नाज़रीन इन बाबति तव्हांखे वधीक इतला ॾिना हलूं त आपाशी जे अमलो जेको आहे उहो न पहुतो आहे, जंहिं बाद गोठाणा जेके आहिनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण में रुधल आहिनि। जी नाज़रीन अवां सां इहा अहम ख़बर शेयर कयूं पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं ठकराठे मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद महर, ॻोठ में घारो लॻो आहे, जेको वणनि जो बीठल फसल आहे उहो पाणी हेठ अची वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, बमली माइनर जी 148 आरडी आहे जेका ॻोठ पैदाशाह वटो गुज़रे थी। उनखे 10 खां 15 फुट जो घारो लॻो आहे सुबुह जो असुर वेल, जंहिंजे करे पैदाशाह जे ॻोठ ऐं जेको आहे उते 100 एकड़ फुटीअ जो फसल बीठल जेको आहे सॼो पाणीअ हेठि अची वियो आहे। ऐं ॻोठाणनि बर वक़्तु इतलाह ॾिनो आहे त आपाशी खाते खे, पर हिन वक़्तु महिल ताईं आपाशी खातो न पहुची सघियो आहे, जंहिंजे करे पंहिंजी मदद पाण ई जेको ॻोठाणा आहिनि पंहिंजो घारो बंदि करे रहिया आहिनि। ऐं जेको पाणी जे हेठि उन्हनि जो सीधो सामान अची वियो आहे, चौपायो माल आयल आहे जेको पाणीअ हेठि, उन में उहो पंहिंजी मदद पाण ई कढी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं आपाशी अमलो न पहुची सघियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मजीद महर आगाही ॾियण लाइ।